गंबट में मातसरियाणी ज़ीनत सूमरो जे अगवा केस तां हथ खणण लाइ भेण शीरीन रुबाब खे भेणवे आसिफ सूमरे पारां मौतमार ऐं नतीजा भोगण वारी ऑडियो कॉल वायरल थी वई। हेलो मैसेज रिप्लाई छो था ॾियो? मां आसिफ जो दोस्त ॻाल्हायो। मैसेज तव्हां कनि था, मैसेज जो रिप्लाई बि नथा ॾियो। छो असां तव्हां लाइ वेठा आहियूं छा तव्हांखे रिप्लाई ॾियूं? ऐं तव्हां इहो ॿुधायो केस तां हथु खणंदो या न? छो खणूं केस तां हथु? न खणंदा त छा कंदव तव्हां? अच्छा, केस तां हथु न खणंदो माना? न, छा कंदव? ठीकु आहे, पहिरियों तव्हांखे सिर्फ़ु हथु विधासीं, हाणे मां जेको आहे न तोखे खणाईंदुसि मां। ठीकु आहे, खणायो पहिरियों बि धमकियूं ॾेई चुका आहियो तव्हां। ॾिसूं खणायो। ठीकु आहे, वेठा आहियूं खणायो ॾिसूं। शीरीन सुधरी शीरीन सही आहे, न त सरेआम नंगो कंदो माई ऐं होॾे जंग में हुजा जेके यार आहिनि दौड़ियल आहिनि, मां उन्हनि खे तूं वटि पुॼाईंदुमि। सही आहे, मां थी चवां इहो बेगैर ताइप वारो न ॻाल्हाए। ॿुधई, बेगैर ताइप वारो न ॻाल्हाए। मां सॼो चवां थी, मां मीडिया ते ॾींदीमांइ, मां सॼो हिन पुलिस वारनि खे ॾींदीमांइ, मां कानून जे हथ में ॾींदीमांइ। कौन ते कर, असांखे ख़बर आहे तव्हां किथे रिहाइश आहे। ठीकु आहे, उतां तोखे मां खणाए वेंदुमि। चङो, तुंहिंजे पीउ खे ताक़त आहे न त तूं मूंखे खणाए ॾेखार। सही आहे, छा कंदो तव्हां? तव्हांजा वॾा बेगर त पुलिस तव्हां छा कंदो? अहिड़ा गंबट ऐसे जो इहे असां गीदे में रखंदा आहियूं। हाँ, तव्हां खीसे में रखंदा आहियो छो? तव्हां त पातल मिनस करायो छा? असां कीअं विढ़ंदीअ तूं माई थी करे? औरत हल, मां नथी विढ़ी सघां, मुंहिंजो रब त वॾो अथव नी। यादि न थिए पहिरियां तोसां कीअं हालत कई अथई, कीअं लटा फाड़ियासीं, तुंहिंजी कीअं ड्रेस जो सामान कहिड़ो तूं विसरी वियो थी? मूंखे यादि आहे, सॼो यादि आहे मूंखे। तूं मूंखे यादि न ॾियाराए। ॿुधई, मूंखे यादि न ॾियाराए। ऐं इहो तूं जेको आहे वाठो आहे नी आसिफ जो वाठा, यादि रखो तव्हां। बसि तव्हांजी मां कयां थो हाणे, टेंशन न वठि, ॻोल्ही न लभंदी। सही आहे तो? न न, तूं ॻाल्हि ॿुधाए त तूं माना जेको न, तोखे घणा पैसा ॾिना अथई जो तूं फोन कई आहे मूंॾे? कोन बचंदी बसि हाणे तव्हांजो। सही आहे, तव्हां सम्झो नथा, तव्हां केस तां बि हथु नथा खणायो। तिरीअ ते खणी थी घुमां। मुंहिंजी भेण जी इज़त जो सवाल आहे। काॾे बि न वञो, हर्ष गवर्नमेंट मुंहिंजे गिदे में पई आहे। तव्हांजो केरु बि साथी न आहे तव्हांजो, केरु बि न साथी आहे। सही आहे, मां सभिनी खे ॾंडो ॾिनो हाणे। भेणवियो आसिफ सूमरो शीरीन रुबाब खे घर मां ॿाहिरि निकिरण ते धाड़ेलनि हथां अगवा करण जी धमकी ॾेई रहियो आहे।